पीर जो ॻोठ लॻ ॻोठ साईं ॾिनो बोज़दार जे रहवासियुनि वाहिद बख़्श बोज़दार, सराजुद्दीन बोज़दार, निज़ामुद्दीन बोज़दार, मिसमात, चंगल खातून, समीना खातून ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त गुज़िरियल साल पयल बरसातुनि दौरान असांजा घर मुकमिल तौर ढही ख़तम थी विया, जंहिं बाद असां सियारे तोड़े हिन सख़्त गर्मी में मासूम ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि वणनि हेठियां वेठल आहियूं। हिननि चयो त ॿियो त असांखे कुझु न मिलियो आहे, पर घरनि जी सर्वे बि न कई वई आहे। हिननि चयो त बार बार असिस्टेंट कमिश्नर किंगरी तोड़े मुख्तियारकार किंगरी खे अपील कई आहे त असांजे ॻोठ में टीम मोकिले तबाह थियल घरनि जी सर्वे कनि, पर हिन वक़्त ताईं को बि अमलदार लड़ी न आयो आहे। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी असांजे ॻोठ जी सर्वे कराए परेशानी ख़तम कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।